ॿारनि खे कबाड़ो थो लॻे। मुंहिंजो दिल तो ॼाणे कीअं मां पुराणा कपिड़ा जोड़े करे माई खे ॾेई करे बासण वरिता आहिनि। भाभी अने भाॼी अॼु वरी छुटी करे वेही रही। कल्ह मूंखे चयो मां छुटी कान कंदसि त मां सॼो कमु कढी वेठी आहियां। मुंहिंजो सॼो घर बिखरियो पियो आहे। तव्हांजे पीउ खे चयो न दुकान ते देरि सां वञ, भांडे जी सफ़ाई करणी आहे। कम सां बची करे दुकान ते झटि भॼी वियो। छा थो चई ही पेती विकिणा? ही पेती मुंहिंजी मां मूंखे शादी में ॾिनी हुई और इहा साड़ी बि मुंहिंजी मां मूंखे शादी में ॾिनी हुई। अम्मा तूं किथे वेंदी आहे? पढ़ी लिखी कुझु कोन थो, रुगो निजा किताब गॾु करे रखिया अथई जीअं तूं बैरिस्टर ठहीनो हुजे। शल कोई शर्म अथव? सुबुह खां ॾिसी पई मां ॾियारी जी सफ़ाई में लॻी आहे, खणी मां रोटी ठाहे वठां। मां जी न ख़ुदि जी रोटी बि ठाहिण कान थी पुॼे। कंदे बराबरि अची थी वई आहीं। कीअं कंदी आहे सावरनि में? ओ निभागा शल को शर्म हुजनि। सुबुह खां दोस्तनि सां गॾु तो पिनी की अची मां खे पंखो साफ़ कराए। ॾिसी पियो मां पंखो बि साफ़ करे त चुपचाप भॼी पियो वञी। ॿारनि खे चओ कबाड़े जो सामान कढ त सॼो सामान कढी वेही रहिया आहिनि। ही छा पुरुष ॿिए साल कमु कान था अची सघनि? और ये दॿा दॿनि में मां दालूं भरे करे रंधिणे में सजाए थी सघां। तव्हांजो पिणे अख़बारूं त पढ़े कान थो, सॼी ख़बरूं त मोबाइल ते थो पढ़ी रखे। पोइ अख़बारूं वठण जो मतिलबु? बेटा ही वटि कंबल मथे सुकाए। हाणे सीउ अचण वारा आहिनि त कंबलनि खे उस त ॾेखारणी आहे न।